दोस्तों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां जो पंहिंजो एक्टर डायरेक्टर अली हसन चढ़ड़। अॼु असां वटि हिकु न्यू टैलेंट मौजूदु आहे, हिकु तमामु बहितरीनु जंहिंजी आवाज़ आहे अली मोहम्मद पिताफ़ी। माशाअल्लाह ही मुंहिंजी शाप आहे, उतां गुज़रे पियो, ही ॻाईंदो वञे पियो। मूं हुनखे घुराए, मूं चयो त वेह मूंखे बि को गीत ॿुधाए। अचो त हिन खां गीत ॿुधायूं। जी अदा, कहिड़ो गीत ॿुधाईंदा? जो बाबा है वो है शायर। अच्छा माशाअल्लाह, हुनजो छा नालो आहे? अर्ज़ मोहम्मद। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा, हुनजो को गीत बहितरीन ॿुधायो मूंखे। अदा पंदड़ू पंद वाला, अदा पंदड़ू पंद वाला, किती वने सन दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। वाह वाह। अदा पंदड़ू पंद वाला, अदा पंदड़ू पंद वाला, किती वने सन दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। ओ कोट सजे विच हो सही बुरा, अख बदामी कद दा पूरा, कोट सजे विच हो सही बुरा। ओ कोट सजे विच हो सही बुरा, अख बदामी कद दा पूरा। ओ लब जदन लाल गुलाबी, लब जदन लाल गुलाबी, आए मिसल जिए पान दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। अदा पंदड़ू पंद वाला, अदा पंदड़ू पंद वाला, किती वने सन दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। आए पहले पहले मेरा नाला चावी ना सुनने तो फोटो दिखावी, पहले पहले मेरा नाला चावी, आए ना सुनने तो फोटो दिखावी। आखी आशिक तेरा मरदा प्याए, आखी आशिक तेरा, आखी आशिक तेरा मरदा प्याए, छोड़ी वेंदे जहान दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। अदा पंदड़ू पंद वाला, अदा पंदड़ू पंद वाला, किती वन ये सर दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। ये आखिरी शेर। ओ अर्दन तेरे रस्ते बोलेंदा, रोज पिता फी पे घोड़े गड़ेंदा, अर्दन तेरे रस्ते बोलेंदा कामेर। ओ अर्दन तेरे रस्ते बोलेंदा, रोज पिता फी पे घोड़े गड़ेंदा, आए तेरा अदा मैं नौकर राजा, तेरा अदा मैं नौकर राजा, फिर करा कुर्बान दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। अदा पंदड़ू पंद वाला, अदा पंदड़ू पंद वाला, किती वन एसन दिती वन यार मेरे को सलाम, दिती वन दोस्त मेरे को सलाम। माशाअल्लाह गुलामली, अवां जो आवाज़ में एॾो जादू आहे। हक़ीक़त इहा आहे त अलाह कंदो अवां कंहिं मंज़िल ते वेंदव, ऐं इंशाअल्लाह मां बि कोशिशि कंदुसि, ऐं अवां जे जेके गीत आहिनि मां घणनि दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि, ऐं ज़रूरु अवां सां जेके दोस्त आहिनि उहे राब्तो कंदा, ऐं इंशाअल्लाह अवां खे पंहिंजी मंज़िल मिलंदी। ऐं असांजे सिंध में जेके टैलेंट आहिनि, अफ़सोस इहो आहे त उन्हनि खे उजागर नथो कयो वञे, पर मुंहिंजो अव्हां सां इहो वाइदो आहे, मां कोशिशि करे अव्हां खे अॻिते वठी वेंदुसि। महिरबानी जानी।